फुलेली केनाल में निकिरंदड़ इमाम बाह ते इरीगेशन अमलदारनि पारां कार्रवाई जारी आहिनि, जॾहिं त एक्सीएन शाहनवाज़ भुट्टो पारां आबादगारनि खे पाणी चोरी लाइ गरी रिश्वत जी घुर कई वई। इरीगेशन अमले पारां आबादगारनि खे गर्म ॾियण वारी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। आबादगारनि पारां रिश्वत न ॾियण ते आबादगारनि खे तज़ीलो निशान बणण बाद इंतकामी कार्रवाई करे कूड़ो केस दाख़िल करायो वियो, जॾहिं त इरीगेशन अमले जी ज़ातियुनि ख़िलाफ़ मुतासिर आबादगार हाकिम अली बबर, शाहजहान भुरगड़ी, सुल्तान अली बबर प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त काफ़ी अरसे खां उन्हनि जी ज़हरी ज़मीन ते पुराणी मशीन रखियल हुई, जंहिं ते कार्रवाई करे 2 दफ़ा खणी विया, जेका पैसा ॾेई असां वापसि खणी आयासीं। हिन वक़्तु पैसा न ॾियण जी सूरत में हुननि कार्रवाई करे टंडो ग़ुलाम हैदर थाणे ते कूड़ो केस दाख़िल करायो आहे। हुननि चयो त करप्ट एक्सीएन शाहनवाज़ भुट्टो, बेलदार अनवर निज़ामाणी, दारोगो बीर मोहम्मद उर्फ मीरू निज़ामाणी, गुलज़ार चांडियो इंतकामी कार्रवाई ते लही गार गंद करे असां सां नाइंसाफ़ी करे रहियो आहे, पर उन जे ख़िलाफ़ को बि नोटिस वठण वारो नाहे। हुन मुताबिक़ हुते करप्ट एक्सीएन शाहनवाज़ भुट्टो समेत उन जी टीम ख़िलाफ़ फौरी नोटिस वठी जांच करे इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।